अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ सां गॾु मां अली जाफ़री सोलंकी। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बरूं। कुंडरी बाईपास वटि रोड हादसो, मोटरसाइकिल सवार घरवारी ऐं ॿारनि समेत सख़्त ज़ख़्मी। हादसो अचानक मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि पेश आयो। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल पहुचायो। हादसे में सामारो इलाइक़ो साले बमरो जा रहवासी गुलाम अली सोलंकी, संदसि ज़ाल ऐं 2 ॿार बि शामिल। तालका मोरो जे रोडनि ते क़ाइम मुसाफ़िर खाना ज़िली कौंसिल जी बेध्यानी सबबि ज़बून हाली जो शिकार। मुख़्तलिफ़ रोडनि दादू रोड, डिपारजा रोड, जतोई रोड, बांधी रोड समेत मोरो जे यूसिन जे रोडनि ते क़ाइम मुसाफ़िर खाना खंडरात जो ॾेख ॾियण लॻा। हैदराबाद जे ॻोठ ज़हीर ख़ान बारज मां राति देर सां नामालूम चोर ट्रांसफार्मर चोरी करे विया। ॻोठाणनि मुताबिक़ चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कैनेडियन वज़ीर आज़म जे इस्लामी फोबिया जे नंदा वारे बयान जी आजियां करे छॾी। पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कैनेडा जे वज़ीर आज़म पारां राग अलापींदड़नि खे मुंहुं ॾियण लाइ ख़ासि नुमाइंदो मुक़ररु करण ते भलीकार कयूं था। कराची जो अमन ख़राब करण नथा चाहियूं, नई हुकूमत खे मुश्किल में विझंदासीं। CM हाउस ॾांहुं मार्च ऐं धरणे जो फ़ैसिलो वापसि वरितो आहे। फुआरा चौक ते धरणो जारी रहंदो। असां चाहियूं था त मक़ामी सतह ते मसइला हल करण जा अख़्तियार नाज़मन वटि हुजनि। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो ऐलान। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।